नाज़रीन, पीर जो ॻोठ भरिसां शाहपुर में गंदे पानी निकाल करण जो डिस्पोजल न हुजण करे शहर में गंदगी जा ढेर लगी विया आहिनि। तफ़सीलनि लाइ पेश आहे असगर ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। जी तो नाज़रीन, पीर ॻोठ जे ॻोठ शाहपुर में असां मौजूद आहियूं। काफ़ी अरसे खां वठी जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो जेको आहे त न हलियो आहे। हिन महिल ताईं पब्लिक हेल्थ जी नाहली जे करे लखे रुपया जेके त करप्शन करे कढी विया आहिनि ऐं हिन महिल ताईं जेको खून न हलियो आहे। हितां जो गंदो पाणी आहे सॼो शहर में काए पियो आहे। असां उतां जो रहवासी निर्णय एहतिजाज कयो आहे, उन ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। साईं, छाजे लाइ अवां गॾु थिया हो? साईं, हे तक़रीबन 2019 में ठेकेदार आयो, SDO हुयो वहीद शेख, हुन रिपेयरिंग वग़ैरह कई। तक़रीबन 4 या 5 लाख रुपया हिन ते ख़र्च कया आहिनि। रिपेयरिंग कई, मशीन वग़ैरह त का तव्हां ॾिठी आहे ई कोन, न का लाइन आहे। 40-45 लाख रुपया चवनि था त इन मां बिल मां ठाहे कॾहिं हले वियो आहे। तमामु तकलीफ़ आहे। पाणी इहो नालियुनि जो फिरी वरी घरनि में गंदो पाणी वरी घरनि ॾे मुंतकिल थी रहियो आहे। रोज़ आज़ारा, मच्छर आहिनि, पाणी जो ज़र जेको आहे उहो खारो थींदो थो वञे। 10-20 लखनि जो ठीकु अञा बि इन्हनि खे हूंदो। ये आया कुझु न करे विया, रुगो ॿाहिरियों प्लस्तर करे गेट नओं हाणे निकिता विया, न हिन में मोटर आयूं आहे, न हिन में पाइप विधा विया आहिनि। सॼो ईअं बंदि लॻो पियो आहे। असां तमामु परेशान आहियूं। सॼो ॻोठ जेको आहे हिते पाणी जो ज़र ख़राबु थी वियो आहे। घरनि में पाणी बीठो आहे, किनो पाणी जेको हिते तलाउ खां बि घणो इहो ॾिसो था त सॼो भरियो बीठो आहे। हम इसलिए यहाँ पे इकट्ठे हुए हैं। हमारे गांव में जो नाली शाहपुर गांव है, यहाँ पे जो है ना निकाल का सिस्टम नहीं है। सारा ये जो गांव का पानी है यहाँ जोड़ में जमा हो जाता है, तो इसकी वजह से गांव वालों को बहुत परेशानी होती है और इस पानी की वजह से बहुत बीमारियां पैदा होती है, मच्छर पैदा होते हैं और भी बहुत किस्म की बीमारियां पैदा होती है। इसका कोई निकाल नहीं है, यहाँ पे ही जमा होता है, यहाँ पे मिसाल ये इकट्ठा हो जाता है।